ओम शांति। अजमावक्यन 18/10/2023 अजव्यक्त बाबराजो जो रिवाइज कोड था 9/1/96। बालक सो मालिक पंजे नशे में रहने जिलाए मन जो राजा ठो बाबा संताने मन जो राजा सखे ठहणो अज विश्व जो मालिक बाप पांजी चारो और जो मालिक सो बालक बारन की ॾिसनि पा बालक भी आयो त मालिक भी आयो। विश्व जे मालिक भविष्य में ठहींदा लेकिन बाप जे सर्व खजाननि जा मालिक हाणे आयो। विश्व राज्य अधिकारी भविष्य में ठहींदासीं लेकिन स्वराज्य अधिकारी हाणे आयो। हिन करे बालक भी आयो मालिक भी आयो ॿई आयो न। बालक पंहिंजो नशो सदा रहंदो आहे न। बाप दादा ॾिठो अथई कि बालकपन जो नशो चाहे इमर्ज रूप में चाहे मर्ज रूप में मेजोरिटी जो रहंदो आहे। बाबा चवनि था छो जी अगर याद में वेंदा आहियो त बि छा यादि रहंदो आहे बाबा त बाबा इहे सोचण व चइण ॿार आहे तॾहिं बाबा चईंदा आहिनि त अॼु जो सच्चा सेवाधारी आहिनि उन्हनि जे मुख सां बार बार छा निकितो आहे बाबा इहे चई बाबा इहे कंदा आहिनि बाबा ईअं चईंदा आहिनि बाबा ईअं चईंदा आहिनि। सॼे ॾींहं में जो सच्चा सेवादारी हूंदा आहिनि उन्हनि खे चेक करो कि केतिरी बार बाबा बाबा शब्द सेवा में चईंदा रहंदा आहिनि। लेकिन ॿ प्रकार सां बाबा शब्द चइण वारा आहिनि। हिकु आहे दिलि सां बाबा चइण वारो, ॿियो आहे नॉलेज जे दिमाग़ सां बाबा चइण वारा। जो दिलि सां बाबा चईंदा आहिनि उन्हनि खे सहज दिल में बाबा द्वारा प्रत्यक्ष प्राप्ति खुशी थींदी आहे ऐं शक्ति भी मिलदी आहे। त दिलि सां बाबा चइण वारे ॿारनि खे खुशी ऐं शक्ति मिलदी आहे। ऐं जो दिमाग़ सां बाबा चईंदा आहिनि न दिमाग़ सुठो हुजण जे कारण नॉलेज जे प्रमाण बाबा बाबा शब्द चईंदा आहिनि उन्हनि खे हुन समय चइण में पंहिंजे खे भी खुशी थींदी ऐं ॿुधण वारे खे उन समय ते खुशी रहंदी सुठो लॻंदो। लेकिन सदा काल जे लाइ दिलि में खुशी ऐं शक्ति ॿई हुजे उहो सदा न रहंदी आहे। कॾहिं रहंदी आहे कॾहिं न रहंदी आहे। छो दिलि सां बाबा न चईंदा आहिनि त बाप दादा ॾिसई कि बालकपन जो निश्चय सभिनि खे आहे। नशो भी आहे कॾहिं आहे कॾहिं न भी आहे। बाबा जी आहिनि बाबा जा आहियूं ये निश्चय इन में मेजोरिटी ठीकु आहे। बालक त आयो ई लेकिन सिर्फ़ बालक न बालक जो मालिक ठहिणो आहे डबल आहे न। त मालिकपन हिकु स्वराज्य अधिकारी जो मालिक, ॿियो आहे बाप जी सर्व खजाननि जा मालिक। शुद्धी सर्व खजाननि खे पंहिंजो ठाहींदा आहियो न। मुंहिंजो वरितो आहे दाता बाप आहे लेकिन बाप ॾिनो अथई कि तव्हां वरिते जा मालिक आहियो। त इहो वरितो सभिनि खे मिलियो आहे न। कंहिंखे घटि कंहिंखे ज्यादा त न मिलियो आहे न। सभिनि खे हिकु जहिड़ो मिलियो आहे न। या कंहिंखे 1 करोड़ मिलियो आहे कंहिंखे 10 करोड़ ईअं त न आहे न। शुजी बाप खजाना बाबा जा खजाना बेहद जा आहिनि। बाबा त सर्व खे खजानो ॾिनो अथई लेकिन जो ॿार जेतिरो यूज़ करे केतिरा भी ॿार आहिनि लेकिन बाप जी खजाना बाटण सां कम न थींदो आहे। बाबा जो खुलो ऐं संपन्न भंडारो हिन करे बाप कंहिंखे कम छो ॾे। जॾहिं आहे ई ॿारनि जे लाइ त कंहिंखे ज्यादा कंहिंखे घटि छो ॾे। त हिकु बाप जे वर्ते जे अधिकारी मालिक ऐं ॿियो आहे स्वराज्य जो मालिक। त स्वराज्य मिलियो ॿिन्ही जा मालिक आहियो न। सर्व खजाना ऐं सर्व सूक्ष्म स्थूल कर्मेंद्रियनि ते राज्य करण वारा। पक्को आहे न त मालिक थी करे केतिरो समय हलंदा आहियो। चईंदा भी आहियो स्वराज्य असांजो बर्थ राइट आहे चईंदा आहियो न। या महारथियुनि जो बर्थ राइट आहे असांजो थोरो आहे। स्वराज्य जो अधिकारी सभिनि खे मिलियो आहे कि थोरो थोरो मिलियो आहे। इन ते पूरो पक्को रहणो खपे। त चेक करो कि स्व जी सर्व कर्मेंद्रियूं ऑर्डर प्रमाण हलदियूं आहिनि।
स्वजी सर्व कर्मेंद्रियों ऑर्डर प्रमाण हल्दी आहिनि। कर्मेंद्रियों असां स्वराज्य अधिकारी ॿारनि जी कर्मचारी आहिनि न, मालिक त न आहिनि न। तव्हां मालिक आहियो इहे ठीकु आहे न कि कर्मचारी मालिक ऐं तव्हां कर्मचारी ठही वेंदा आहियो। त बाप दादा ॾिठईं कि ॿारनि जी स्थिति में सभिनि खां ज्यादा जो मालिकपन बुलाइण वारो उहो समय प्रति समय राजा खे पंहिंजे वश करण वारी जेकी ॻाल्हि आहे उहा आहे मन। हिन करे बाप जो मंत्र बि आहे मन मना भव, तन मना भव, धन मना भव या बुद्धि मना भव न आहे, मन मना भव। त मन पंहिंजो प्रभाव विझी छॾंदो आहे, मन जे वश अची वेंदा आहिनि। ॾिसो कोई बि नंढी सी व्यर्थ ॻाल्हि, वो व्यर्थ वातावरण, वो व्यर्थ दृश्य सभिनि खे प्रभाव पहिरियों सभिनि जो प्रभाव पहिरियों किथे पवंदो आहे वापसि वञनि था मन ते ई पवंदो आहे न। पोइ बुद्धि हुनजो सहयोग ॾींदी आहे। मन ऐं बुद्धि अगरि हुन प्रकार हलंदी रहे त संस्कार थी वेंदो आहे। हाणे बि पंहिंजे खे चेक करो, मुंहिंजो जो व्यर्थ संस्कार आहे उहो ठहियो कीअं। मानो कंहिंजो संस्कार नंढी सी ॻाल्हि में सेकेंड में मन में फीलिंग अचण जो ठही वियो। मन में फीलिंग आई कि हिनखे ॾिनो मूंखे न ॾिनो, त असांजी अगरि बुद्धि यथार्थ जजमेंट कंदी कि ठीकु आहे उन्हनि खे ॾिनई त ठीकु आहे, मूंखे खपे त मां पाणे ई खणंदमि, अगरि न ॾींदा त कोई ॻाल्हि कोन्हे, मां पाणे ठाहे करे खणंदमि, मां हिननि खां छो घुरां, मां त दाता आहियां न। त असांजो फीलिंग करण जो जेको संकल्प ईंदो उहो ख़तम थी वेंदो। त बाबा चवनि था कि ॾिसो पोइ मानो नंढी सी ॻाल्हि सेकेंड में मन में फीलिंग अचण जो ठही वियो त इहो संस्कार ठही वियो न। पोइ हीउ संस्कार कीअं ठहियो? पोइ चईंदा आहियो, चाहींदा न आहियूं, सोचंदा न आहियूं, लेकिन थी वेंदो आहे। इनखे चइबो आहे संस्कार वश। कोई जो थोड़े टाइम में मन मायूस थी वेंदो आहे, थोड़ो सो ॾिठो ॿुधो ऐं मन मायूस थी वियो, पोइ अगरि कोई पुछंदो त छा चईंदासीं? चईंदासीं न कोई ॻाल्हि कोन्हे, इहो मुंहिंजो संस्कार आहे। त ॾिसो असां केतिरो बि संस्कारनि खे ख़तमु करो, लेकिन अगरि मन खे उहो ई सोचण जी आदत हूंदी, बुद्धि उहो ई निर्णय कंदी त वापसि ठही वेंदो। त असांखे हिन करे बाबा चवनि था पहिरियों मन ते कंट्रोल करो, पहिरियों मन में बाबा जी यादि रहे। अगरि कोई बि फीलिंग जो संकल्प अचे थो त बाबा जी जेकी श्रीमत आहे हुन रीति मन जे संकल्प खे उत्तर ॾियो ऐं मन खे हुन रीति हलायो, पोइ असांजो उहो संस्कार ठही वेंदो। ॾिसो केॾी गहरी ॻाल्हि बाबा असांखे ॿुधाइनि था कि अगरि असां चऊं असांजो संस्कार सभु चेंज था थींदा वञनि, लेकिन अगरि मन जो संकल्प बुद्धि में श्रीमत न हूंदी त वापसि ठही वेंदो। इन करे असांखे मन ते पहिरियों ध्यानु ॾियणो आहे। बाबा चवनि था मन बुद्धि जे आधार सां संस्कार ठही वेंदो। बाबा चईंदा आहिनि पोइ ॿार खां पुछो त चईंदा कि न कोई ॻाल्हि कोन्हे, मुंहिंजो संस्कार आहे, ठीकु थी वेंदो, संस्कार आहे, लेकिन ठहियो कीअं? मन बुद्धि जे आधार सां संस्कार ठहींदो आहे। पोइ भिन्न भिन्न संस्कार आहिनि जो ब्राह्मण संस्कार न आहिनि। बाप दादा त सोचदा आहिनि कि कहलाइण में त कंहिंखां बि पुछंदव कि तव्हां केरु आहियो त चईंदा आहिनि ब्रह्मा कुमार कुमारी आहियूं। त ब्रह्मा जा ॿार छा थी वियो? ब्राह्मण थी वियो न। लेकिन जॾहिं व्यर्थ संस्कार जे वश थी वेंदा आहियो त छा हुन समय ब्रह्मा कुमार ऐं ब्रह्मा कुमार आयो, ब्राह्मण आयो या क्षत्रिय आयो? हुन समय केरु आयो? यदि पंहिंजे सां युद्ध कंदा आहियो ईअं न त ब्राह्मण थियो या क्षत्रिय थियो। कई बार चईंदा आहिनि 2 ॾींहं में मुंहिंजो मन में ॾाढी ख़ुशी गुम थी वई, 2 ॾींहंनि खां पतो न छा थी वियो। वैसे त अंदरि सम्झंदा आहियूं, लेकिन ॿाहिरां खां चईंदा आहिनि पतो न छा थी वियो।
लेकिन उहो ॾींहुं ब्राह्मण आयो या क्षत्रिय आयो बाबा चवनि था, जंहिंजी ख़ुशी गुम थी वञे त ब्राह्मण आहिनि त छा? बाबा चवनि था जंहिंजी ख़ुशी गुम थी वञे त उन्हनि खे ब्राह्मण चईंदासीं? ब्राह्मण अर्थात सदा खुश रहण वारो, त छा कॾहिं क्षत्रिय ठही वेंदा, कॾहिं ब्राह्मण ठही वेंदा? सभिनि चयो न मालिक आहियूं असां। बाबा चवनि लेकिन हुन समय छा आयो, मालिक आयो या परवश आयो? बाबा चवनि त बाप दादा ॾिठईं कि मालिकपन खे हिलाइण वारो विशेष मन आहे, ऐं तव्हां स्वराज्य अधिकारी राजा आहियो न, मन तव्हांजो मंत्री आहे न। असां स्वराज्य अधिकारी राजा आहियूं, मन असांजो मंत्री आहे। मंत्री छा आहे? ख़बर खणी ईंदो आहे। बाबा चवनि था मन मालिक आहे या तव्हां मंत्री आहियो? मन ॻाल्हि खणी ईंदो, लेकिन असां आत्मा राजा हुन ॻाल्हि की कीअं खणूं उहो असांजे मथां आहे। मन पंहिंजे वश न करे छॾे असांखे। तव्हां राजा आहियो न, मन त राजा न आहे न, मन त राजा न आहे न, मंत्री आहे, सहयोगी आहे। त मन खे मन जो मालिकपन इह सदा हुजे, अर्थात आत्मा सदा मन जो भी मालिक हुजे, ये सदा हुजे, तॾहिं चईंदासीं स्वराज्य अधिकारी। तॾहिं चईंदासीं स्वराज्य अधिकारी, न त कॾहिं अधिकारी कॾहिं अधीन जो कारण छा आहे? छो न परिवर्तन थींदो आहे? जॾहिं सम्झंदा बि आहियो पोइ बि संस्कार जे वश थी वेंदा आहियो। हिन करे पहिरियों मन खे कंट्रोल करो। चईंदा आहियो न राजा आहियूं, बाबा चवनि था हिन करे मन खे कंट्रोल करो। चईंदा आहियूं न राजा आहियूं, लेकिन राजा जो अर्थ आहे जंहिंमें रूलिंग पावर हुजे। अगरि नाम राजा आहे ऐं रूलिंग पावर न आहे त हुनजो छा हाल थींदो? हुनजो राज्य हलंदो? न हलंदो न। त रूलिंग पावर केतिरी परसेंटेज में आई आहे इहा चेक करो। त रूलिंग पावर केतिरी आई आहे असां में, इहा असांखे चेक करणो आहे। बाबा चवनि था हिकु ग़लती ॾाढी कंदा आहियो, हुनजो कारण बि संस्कार जे मथां विजय प्राप्त न करे सघंदा आहियो। ॾाढो टाइम लॻंदो आहे। सम्झंदा आहिनि कल्ह खां न कंदासीं, लेकिन जॾहिं कल्ह थींदो आहे त अॼु खां कल्ह जी ॻाल्हि वॾी थी वेंदी आहे। बाबा चवनि था अॼु खां कल्ह जी ॻाल्हि वॾी थी वेंदी आहे। त चईंदा आहियो कल्ह नंढी ॻाल्हि हुई, अॼु त ॾाढी वॾी थी वई। त वॾी ॻाल्हि हुजण जे कारण थोरो थी वियो न, पोइ ठीकु करे वठंदासीं। इहा वॾो आहे, वॾे खे पंहिंजे दिलि खे दिलासो, ईअं वॾनि खे ऐं पंहिंजे दिलि खे दिलासो ॾींदा आहिनि। बाबा चवनि था ॿार कि ठीकु आहे कल्ह खां ठीकु कंदासीं। इहे धोखो आहे न। उन समय थोरे समय जे लाइ पंहिंजे खे ॿियनि खे दिलासो ॾींदा आहिनि, बस हाणे ठीक थी वेंदो, लेकिन ये स्वयं खे धोखो ॾियण जी आदत पक्की थी वेंदी आहे। त हुन समय पतो न पवंदो आहे, लेकिन जॾहिं प्रैक्टिकल में धोखो मिलंदो आहे तॾहिं सम्झंदा आहियूं कि हा इहो धोखो थी वियो। त भूल छा कंदा आहियो? जॾहिं वॾे ऐं नंढा हिक ॿ खे शिक्षा ॾींदा आहिनि त छा चईंदा आहियो? इहो मुंहिंजो स्वभाव आहे, यह मुंहिंजो स्वभाव आहे, मुंहिंजो संस्कार आहे। कोई जो फीलिंग जो, कोई जो किनारो करण जो, कोई जो बार बार पर चिंतन करण जो, कोई जो पर चिंतन ॿुधण जो या भिन्न भिन्न आहे। हुनजो त तव्हां बाप खां बि ज्यादा, उन्हनि खे त तव्हां बाप खां बि ज्यादा ॼाणंदा आहियो न। बाबा चवनि था त असांखे, लेकिन बाप दादा चईंदा आहिनि कि जेके पंहिंजे संस्कार चईंदा आहियो उहो मुंहिंजो आहे, कंहिंजो आहे उहो त रावण जो थियो त मुंहिंजो काथां थियो। त इहे कॾहिं बि न चओ कि रावण जो संस्कार
त इह कॾहिं न चईंदा आहियो ये रावण जो संस्कार हो कि मुंहिंजो छो चईंदा आहियो, ये त रावण जा संस्कार आहिनि न, मुंहिंजा काथां आया। चईंदा आहियो मुंहिंजो आहे त इह मुंहिंजो शब्द इहे ई पुरुषार्थ में ढिलो विझंदो आहे। त अगरि अॼु खां स्वयं में कॾहिं बि रावण जो संस्कार ॾिसो त तुरंत अलर्ट थी वञिजो कि अरे मुंहिंजी आत्मा में अञा ताईं रावण जो संस्कार आहे, त मूंखे हिनखे खत्म करणो आहे। ये रावण जी चीज अंदर छिपाए करे छो रखी आहे? माण्हू त रावण खे मारण खां पोइ जलाईंदा आहिनि, जलाइण खां पोइ जो बि कुझु बचंदो आहे उहो बि पाणी में विझी ॾींदा आहिनि ऐं पंहिंजो ठाहे करे ऐं पंहिंजे ऐं तव्हां मुंहिंजो ठाहे करे रखी छॾियो अथव। बाबा चईंदा आहिनि माण्हू त रावण खे जलाए करे ऐं जेको बचंदो आहे हुनखे पाणी में विझी छॾींदा आहिनि ऐं तव्हां मुंहिंजो ठाहे करे रखियो अथव न। बाबा चवंदा त जिते रावण जी चीज हूंदी उते अशुद्ध सां गॾु शुद्ध संस्कार इकट्ठा रहंदा छा? ऐं अगरि रहंदा त राज्य कंहिंजो हूंदो? अशुद्ध संस्कारनि जो ई राज्य हूंदो न, शुद्ध जो त न हूंदो। बाबा चईंदा आहिनि हिकु त रही न सघंदा आहिनि ऐं अगरि रहनि बि त बि अशुद्ध संस्कारनि जो ई राज्य हूंदो न। बाबा चवनि था शुद्ध जो त न हूंदो त राज्य आहे अशुद्ध जो, ऐं अशुद्ध चीज पाण वटि संभाले करे रखी छॾी अथव। राज्य आहे अशुद्ध चीज जो ऐं अशुद्ध चीज पाण वटि संभाले रखी अथव। त जीअं सोनो हीरो संभाले करे रखिबो आहे, इन करे अशुद्ध ऐं शुद्ध ॿिन्हिनि जी युद्ध हलंदी आहे त बार बार ब्राह्मण खां क्षत्रिय ठही वेंदा आहिनि। मुंहिंजो संस्कार छा आहे? जो बाप जो संस्कार आहे विशेष आहे विश्व कल्याणकारी, शुभ चिंतन दारी, यही असांजो बाप जो संस्कार आहे। त असांजो बि संस्कार कहिड़ो हुजणो खपे? मन में कंहिंजी बि ॻाल्हि के अखियुनि सां कुझु बि ॾिसो, मन में संकल्प हले, बुद्धि निर्णय करे सभिनि जो कल्याण थिए, सभिनि जो कल्याण थिए, बस ॿियो कोई चिंतन हुजणो ई न खपे। यही विश्व कल्याणकारी शुभ चिंतनदारी थियण थियो। भई दुनिया में असां ॾिसूं था माण्हुनि जो संस्कार स्वभाव इहे सभु कीअं आहे, असांखे सिर्फ़ु संकल्प करणो आहे सभिनि जो कल्याण थिए, मतिलबु बुद्धि निर्णय करे त उहो संस्कार थी वेंदो। पोइ मन हावी न थिए, मन खे चओ तूं चुप, तोखे इहो ई सोचणो थिए। सभिनि जे प्रति शुभ भावना शुभकामना धारी, इहा आहे ओरिजिनल मुंहिंजा संस्कार। बाक़ी मुंहिंजा न आहिनि ऐं इहे अशुद्धि खे इहे ऐं बाक़ी संस्कार मुंहिंजा न आहिनि, इहे अशुद्धि जो अंदर में छिपल आहे न, उहा संपूर्ण शुद्ध ठहिण में विघ्न रूप ठही वेंदी आहे। उहा संपूर्ण शुद्ध ठहिण में असांजी विघ्न रूप ठही वेंदी आहे। त जो ठहिण चाहींदा आहियो, लक्ष्य रखंदा आहियो, लेकिन प्रैक्टिकल में फर्क पइजी वेंदो आहे न। बाबा चवनि था इन करे असांजे प्रैक्टिकल में अगरि असां चाहींदा आहियूं त स्वयं में चेक करो कि असांजे अञा ताईं कहिड़ा कहिड़ा रावण जो संस्कार के असां पंहिंजो ठाहे वेठा आहियूं ऐं संस्कार कीअं ठहियो, उनजे लाइ ख़त्म करण लाइ असांखे बाबा जी श्रीमत कहिड़ी मिली आहे। सम्झो फीलिंग करण जो सामने संस्कार आहे, त जेको बि ॻाल्हि ॾिसंदा आहियो हुनमें जो बि संकल्प ईंदो आहे जंहिंजे कारण फीलिंग उत्पन्न थींदी आहे, हुन संकल्प खे बाबा जी ज्ञान जी ॻाल्हि, बाबा जी श्रीमत अनुसार हुन संकल्प खे ख़त्म करो ऐं उनखे उन ॻाल्हि श्रीमत खे बुद्धि में धारण करे उन रीति सोचो, कर्म करो, बोलो त वो संस्कार थी वेंदो। यही त पुरुषार्थ करणो आहे, इन करे त चार्ट लिखबो आहे न। त ॾिसो पहिरियों दादनि हिकु हिकु पंहिंजो पंहिंजो संस्कार ठातनि
ऐं हाणे बाबा उहे ई असांखे वरदान जे रूप में था ॾियनि। दादिन महिनत कई ऐं असांखे सहज वरदान जे रूप में मिलनि था। बाबा जो वरदान असांखे मिले थो कि वो संस्कार खत्म थी वञे, वो संस्कार ठाहिण जो मन में संकल्प बुद्धि में जो आसरी मता उहो बि खत्म थी वञे। त हीअं सम्झा इनखे चइबो आहे वरदान, बिना महिनत। ऐं बाक़ी दादिन वग़ैरह महिनत करे पंहिंजो संस्कार ठातनि। त असांजो जो भी लक्ष्य आहे प्रैक्टिकल, जो भी असांखे जीवन में जीअं भी ठाहिणो आहे उहो असांखे खुद खे चेक करे कि छा असांखे धारण करणो आहे, छा कढणो आहे, कीअं मूंखे ठाहिणो आहे, कहिड़ा संस्कार स्वभाव मूंखे धारण करण, उनखे संकल्प में लायो, बाबा खे यादि करो त सहज वरदान मिली वेंदो। मेजॉरिटी सोचियो आहे, कईअनि त पंहिंजो संकल्प बि कयो आहे, लिखियो बि आहे कि हिन डायमंड जुबली में बाप समान डायमंड ठहिणो ई आहे। ये संकल्प आहे या सोचणो आहे त सोचे वठो, लेकिन नंबर पुठियां मिलंदो। कहावत बि आहे न कि जो कंदो सो पाईंदो, जो कंदो सो पाईंदो। त ईअं न कि जो सोचंदासीं उहो पाईंदासीं। त संकल्प ॾाढा सुठा आहिनि न, जो कंदो सो पाईंदो, सोचण चइण करण। बाप दादा भी पढ़ी करे ॿुधी करे ख़ुशि थींदा आहिनि, लेकिन ये रावण जी चीज जो छुपाए करे रखी आहे न, ये रावण जी चीज जो छुपाए करे रखी आहे, वह मन जो मालिक ठहण, उहो मन जो मालिक न ठहण ॾींदी आहे। मुंहिंजी आदत आहे, मुंहिंजो स्वभाव आहे, मुंहिंजो संस्कार आहे, मुंहिंजी नेचर आहे, ये सभु रावण जी जायदाद साथ में दिल में रखी अथव। त दिलाराम काथे वेंदो? बाबा चवनि था ये सभु ॻाल्हियूं असां अगरि रहूं था मुंहिंजो आहे, अगरि ये मुंहिंजो करे पंहिंजे दिल में रखे अथव त मां दिलाराम काथे विया? ॿुधायो, रावण जे वर्से जे मथां विया छा? त हाणे हिनखे मिटायो। जॾहिं मुंहिंजो शब्द चईंदा आहियो त यादि करो मुंहिंजो स्वभाव या मुंहिंजी नेचर छा आहे। ऐं मन खे दुनिया वारा भी चईंदा आहिनि कि ये त घोड़ो आहे, मन खे दुनिया वारा भी चईंदा आहिनि कि ये त घोड़ो आहे, ॾाढो भॼंदो आहे, तेज भॼंदो आहे, लेकिन असांजो मन भॼणो खपे। असांखे श्रीमत जो लगाम मजबूत आहे असांजी, मतलब मन संकल्प करे, कोई भी मन में संकल्प अचे त तुरंत बुद्धि श्रीमत रूपी लगाम लगाए छॾे। त मन व्यर्थ सोचो ई न, समझो वही फीलिंग वारो। अगरि तव्हांखे कंहिं ॻाल्हि के कुझु चयो त हुनजो उत्तर बुद्धि में हुजणो खपे। त मन ज्यादा सोचो ई न, फीलिंग जो संकल्प उत्पन्न फीलिंग थींदी न। त इनखे चइबो आहे श्रीमत जो लगाम मजबूत हुजे, अर्थात बुद्धि में हर ॻाल्हि जो उत्तर हुजे। कोई भी ॻाल्हि थिए, अखियुनि सां ॾिसूं, कननि सां ॿुधूं, तुरंत मन में संकल्प ईंदो आहे, बुद्धि तुरंत राइट आंसर ॾेई छॾियो, मन उते ई बाबा वटि रुकी वञे, ज्यादा काॾे वञे ई न। लेकिन कंदा छा आहियो? बाप दादा त ॾिसंदा रहंदा आहिनि त हसी बि ईंदी आहे, जीअं सवारी खे हलाइनि था, लगाम हथ में आहे, लेकिन हल्दी लगाम पकड़ण वारनि जी बुद्धि या मन कोई साइड सीन जी तरफ़ लॻी वेंदो आहे त छा थींदो आहे? जीअं न असांजे हथ में ब्रेक बि आहे, सम्झो असां गाॾी हलायूं था, साम्हूं सीन्स बि अचनि था, लेकिन अगरि सीन्स बि ॾिसणा आहिनि, असांखे ॾिसणो बि आहे कहिड़ी कहिड़ी गाॾी अचे थी, हीअं थी वञे, त बाबा चवनि था कि तव्हां सीन बि ॾिसो था, तव्हां वटि हथ में ब्रेक बि आहे, लेकिन तव्हां सीन ॾिसण में एॾो व्यस्त थी विया आहियो कि ब्रेक लॻाइण ई भुलिजी वियो, त एक्सीडेंट थी वेंदो न। बाबा चईंदा आहिनि ॾिसो, हल्दे लगाम पकड़ण वारनि जी बुद्धि या मन कोई साइड सीन जी तरफ़ लॻी वेंदो आहे त छा थींदो आहे? लगाम ढीली थी वेंदी आहे,
ऐं लगाम ढिघी थियण सां मन चंचल जरूर थींदो, त श्रीमत जो लगाम सदा पंहिंजे अंदर स्मृति में रखो। जॾहिं भी कोई ॻाल्हि हुजे मन चंचल थिए त श्रीमत जो लगाम टाइट करो, पोइ कुछ न थींदो, पोइ मंजिल ते पहुची वेंदव। त श्रीमत हर दम जे लाइ आहे न, श्रीमत सिर्फ ब्रह्मचारी ठहो इहा न आहे, हर कर्म जे लाइ श्रीमत सिर्फ इहा न आहे कि तूं सिर्फ ब्रह्मचारी ठही वञो। बाबा चवनि था हर कर्म जे लाइ असांखे श्रीमत मिली आहे न, हर कर्म जे लाइ असांखे श्रीमत मिली आहे। हलण, खाइण, पीअण, ॿुधण, ॿुधाइण, सभिनि जी श्रीमत असांखे मिली आहे न, की आहे की न। मानो तव्हां पर चिंतन करो था या त छा ये श्रीमत आहे? श्रीमत खे ढिलो कयो त मन खे चांस मिली वेंदो चंचल थियण जो, पोइ हुनजी आदत पइजी वेंदी आहे। त आदत विझण वारो केरु? तव्हां ई आहियो न। ते पहिरियों मन जो राजा ठहो, मन जो राजा ठहो। अगर कोई ॻाल्हि मन में आई भी त असांखे मन खे शांत करणो आहे बाबा जी श्रीमत जे अकॉर्डिंग। त बाबा चवनि था कि मन जो राजा ठहो। चेक करो अंदर ही ये मंत्री पंहिंजो राज्य त नथो स्थापन करे, अंदर ही ये मंत्री पंहिंजो राज्य त स्थापन नथो करे। अर्थात पंहिंजी ॻाल्हियुनि जे चिंतन में पोइ थोड़ी मन पंहिंजी ही मत मिलाए करे असांखे ॻाल्हियुनि में फसाए त नथो। जीअं अॼुकल्ह जे राज्य में अलॻि ग्रुप ठाहे करे ऐं पावर में अची वेंदा आहिनि न, ऐं पहिरियों वारनि खे हिलाइण जी कोशिश कंदा आहिनि। त इहो मन बि ईअं ई कंदो आहे, बुद्धि खे बि पंहिंजो ठाहे छॾंदो आहे, मुख खे, कन खे, सभिनि खे पंहिंजो ठाहे छॾंदो। त रोज चेक करो, समाचार पुछो, हे मन मंत्री तूं छा कयो, काथे धोखो त न ॾिनो न? छा अंदर ही अंदर ग्रुप ठाहे छॾियो या पंहिंजे खे राजा जे बजाए गुलाम ठाहे छॾंदा आहिनि? त ईअं न थिए। त बाबा चवनि था चेक करो, मंत्री खां पुछो। ईअं न कि वो अंदर ही अंदर पंहिंजो ग्रुप ठाहे करे राजा थी वञे, पोइ मन एॾो, पोइ संकल्प एॾो हावी थी वेंदो आहे कि बाबा जी श्रीमत कमी न कंदी आहे ऐं असांखे पोइ वो गुलाम ठाहे छॾंदो आहे। तो बाबा पूरी असांखे अंदर कीअं ये ॻाल्हि हलंदी आहे, ईअं बाबा ॿुधाइनि था। ॾिसो ब्रह्मा बाप आदि में रोज ये दरबार लगाईंदा है, जंहिंमें सभी सहयोगी साथियुनि सां समाचार पुछदा है। ये रोज जी ब्रह्मा बाप जी आदि जी दिनचर्या आहे न, ॿुधियो न। त ब्रह्मा बाप ये भी मेहनत कई न, अटेंशन रखें, तॾहिं त स्वराज्य अधिकारी वो विश्व जे राज्य अधिकारी ठही आहे न। तॾहिं त ब्रह्मा बाबा जी आत्मा पंहिंजी हर सूक्ष्म और स्थूल कर्मेंद्रियनि ते राज्य करण वारी भविष्य में विश्व राज्य अधिकारी ठही वेंदी आहे। बाबा चवनि था त शिव बाप त आहे निराकार, लेकिन ब्रह्मा बाप त पंहिंजे साम्हूं सॼी जीवन पुरुषार्थ सां प्रारब्ध प्राप्त कई। त ब्रह्मा बाप खे फॉलो करो। ये मन ॾाढो चंचल आहे ऐं ॾाढो क्विक आहे। हिकु सेकेंड में असांखे सॼो फौरन घुमाए करे अची सघंदो आहे। हिकु सेकेंड में असांखे सॼो फौरन घुमाए करे अची सघंदो आहे इहो मन। त छा ॿुधो, बालक सो मालिक, ईअं न ख़ुशि रहणो आहे। बालक त ठही वियासीं, वरसो त मिलियो, लेकिन अगरि वरसे जे मालिक न ठहिया हो त बालकपन छा थियो? बालक जो अर्थ ई आहे मालिक थियण। सर्व खज़ाननि जे ऐं पंहिंजी सूक्ष्म स्थूल कर्मेंद्रियनि जे मालिक सां ठही वञो। पंहिंजी सूक्ष्म स्थूल कर्मेंद्रियनि जे मालिक ऐं सर्व खज़ाननि जे बि मालिक ठहो। बाबा चवंदा इनखे चइबो आहे बालक
सो मालिकपन। बालक जो अर्थ या मालिक। बाबा चवंता कि अगर वर्ते जे मालिक न ठहिया त बालकपन छा थियो। बालक जो अर्थ या मालिक थे, लेकिन स्वराज्य जे भी मालिक था। सिर्फ वर्ते की ॾिसी करे खुश न थी वञो। स्वराज्य अधिकारी था। एतिरी नंढी सी अख बिंदी आ, उहो भी असांखे धोखो ॾेई छॾंदी आहे। एतिरी नंढी सी अखर जेकी बिंदी आ, उहो भी असांखे धोखो ॾेई छॾंदी आहे। त मालिक न थियो तॾहिं त धोखो ॾिनई न। त बाप दादा सभी ॿारनि खे स्वराज्य अधिकारी राजा ॾिसणु चाहींदो आहे। अधिकारी कॾहिं भी अधीन न थींदा आहिनि। अधिकारी कॾहिं भी अधीन न थींदा आहिनि। समझो छा ठहींदव। बालक सो मालिक ठहींदव न। रावण जी चीज खे त रावण जी चीज जो त हिते हाल में ई छॾे करे वञिजो। रावण जी चीज खे त हिते हाल में छॾे करे हली वञिजो। ये तपस्या जो स्थान आहे। त तपस्या खे अग्नि चइबो आहे। त अग्नि में खत्म थी वेंदो। बाबा चवंदा छो बाबा चईंदा आहिनि मधुबन में छॾे वञो। छो मधुबन एॾी सारी आत्माउनि जी योग तपस्या वारो स्थान आहे। उते अग्नि जल्दी आदि खां ब्रह्मा बाबा शिव बाबा हुनमें ईंदा हुया। त हुन स्थान ते केॾी शक्ति हूंदी न। त हुते अगरि असां कोई चीज छॾे अचूं, लेकिन पोइ असांखे वो यादि भी रखणी आहे। जे सम्झो असां काथे भक्ति मार्ग में माण्हू उहो छॾे ईंदा आहिनि। लसन प्याज इहे सभु ॻाल्हियूं छॾे ईंदा आहिनि न। त उहे हिते अची करे यादि रखंदा आहिनि कि हा मां इहे चीज हिते छॾे आयो आहियां। त मूंखे अॼु हाणे खां न खाइणो आहे। जेसिताईं हुननि जी आदत न पइजी वञे, पक्को न थी वञे, तेसिताईं उहे यादि रखंदा आहिनि। जे माण्हू कोई व्रत रखंदो आहे त सॼो ॾींहुं यादि रखंदो आहे न कि मुंहिंजो अॼु व्रत आहे। ईअं ई बाबा चवनि था कि असांखे भी उहो यादि हुजणो खपे कि मां इहा ॻाल्हि बाबा खे ॾेई आयो। असांखे भी उहो ॻाल्हि यादि अचणी खपे कि मां बाबा खे ॾेई आयो आहियां। तॾहिं उहो ख़तम थी वेंदी। बाप दादा ॾिसंदा आहिनि कि ॿारनि जो रावण सां अञा भी प्यार आहे न। दिल सां चाहींदा न आहिनि, लेकिन रहिजी वियो आहे। दिल सां चाहींदा न आहिनि कि रावण जो कोई भी संकल्प संस्कार कोई भी ॻाल्हि असांजे मन बुद्धि में अचे, लेकिन उहा रहिजी वियो आहे। अञा हिनखे ख़तम करो। टीचर छा कंदा, हिते छॾे करे वेंदा या ट्रेन में फिटी कंदा। छो जी 63 जन्मनि जी पुराणी चीज आहे त थोरो त प्रीत हूंदी न। बाबा चवनि था थोरो त प्रीत हूंदी न। छो जी 63 जन्मनि जी पुराणी चीज आहे त थोरो त प्रीत हूंदी। पांडव छा कंदा, हिते ई छॾे करे वेंदा या हेठि आबू रोड में छॾंदो। हिते ई छॾी करे वञिजो। छॾण जे लाइ तयार आहियो, ढीलो ढालो हा करो था न। बाप दादा रोज कोई न कोई ॿारनि जी ॻाल्हि चेक कंदा रहंदा आहिनि। बाप दादा रोज कोई न कोई ॿारनि जी ॻाल्हि चेक कंदा रहंदा आहिनि। तव्हां भी चेक कंदा आहियो तॾहिं त चेंज थींदो न। अच्छा ये चांस त एक्स्ट्रा चांस मिलियो। ये भी नयन की या पुराणनि खे अचानक ही लॉटरी मिली आहे न। त अचानक जी लॉटरी जो महत्व हूंदो आहे न। बाबा चवनि था त हिन लॉटरी खे सदा प्रैक्टिकल कर्म में लाहींदे हुए वधाईंदा रहणो आहे। कहिड़ो ये छॾण जो। जेतिरो स्वयं प्रति व ॿियनि प्रति कार्य में लॻाईंदा ओतिरो वधंदो वेंदो। त वधाईंदा रहिजो। ये लॉटरी जो ॾींहुं भुलिजो न। यादि रखंदा हो न। चारों ओर जे बालक सो मालिक। डबल अधिकार वठण वारी श्रेष्ठ आत्मा है। चारों ओर जे बालक सो मालिक डबल अधिकार वठण वारियूं श्रेष्ठ आत्मायूं
सदा स्वराज्य अधिकारी थी, पंहिंजो राज्य हलाइण वारियूं भाग्यवान आत्मायूं। सदा बाप जे संस्कार सो मुंहिंजा संस्कार, सदा बाप जो संस्कार सो मुंहिंजा संस्कार। हिन विधि सां सेवा में सदा अॻियां वधण वारा श्रेष्ठ सेवाधारी आत्माउनि खे बाप दादा जो याद प्यार ऐं नमस्ते। असांजी भी बाप दादा खे याद प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। वरदान आहे ब्रह्मण जीवन जे में खुशी जे वरदान खे सदा कायम रखण वारा महान आत्मा ठहो। ब्रह्मण जीवन में खुशी जन्म सिद्ध अधिकार, सदा खुश रहण ही महानता है न। त जो हिन खुशी जे वरदान के कायम रखदा है, जो हिन खुशी जे वरदान के कायम रखदा है, वो ही महान है। त खुशी के कदी खोइणो ना है। बाबा चवंदा समस्या त ईंदी ऐं वेंदी, लेकिन असांजी खुशी न वञे। छोजी समस्या परिस्थिति ऐं ॿिए जी तरफ़ खां आई हुई ॻाल्हि आहे, ॿिए जी तरफ़ खां आई हुई स्थिति आहे, उहा त ईंदी ऐं वेंदी। खुशी पंहिंजी चीज आहे, पंहिंजी चीज खे सदा साथ रखदा आहिनि। इन करे चाहे शरीर भी हली वञे, लेकिन असांजी खुशी न वञे। बाबा जी न असांजी खुशी कीअं न वेंदी, जॾहिं श्रीमत सां पंहिंजी बुद्धि की सदा टाइट रखता, श्रीमत रूपी लगाम सदा टाइट रखता। अर्थात मन में संकल्प ईंदा, लेकिन बुद्धि में भी यथार्थ श्रीमत हुजे बाबा जी, जो मन ज्यादा सोचे ही न सके। हुन श्रीमत के अकॉर्डिंग मन सदा शांत रहे, असांजी खुशी वेंदी न। खुशी सां शरीर भी हली वञे त बढ़िया। खुशी सां असांजी चीज खुशी न वञणी खपे, त खुशी सां शरीर भी हली वञे त बढ़िया है। ऐं ॿियो नयो मिलंदो स्लोगन आहे, बाप दादा जी दिल जी मुबारक वठणी आहे त अनेक ॻाल्हियुनि खे न ॾिसी अथक सेवा में उपस्थित रहो। बाप दादा जी दिल जी मुबारक वठणी आहे त अनेक ॻाल्हियुनि खे न ॾिसी करे अथक सेवा कंदा रहो। अच्छा, ओम शांति। बाबा खे याद करो,